गुर्बत ऐं पसमानदगी में पीड़ियल मज़दूर तबिको। अॼु जे दौर में जिते महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे, उते ई मज़दूर ॿ वक़्त परे जी ॻाल्हि हिकु वक़्त जी मानी लाइ परेशान आहिनि। सिरनि जे बठनि ते शदीद मुशक़त सां कमु कंदड़ मासूम गुलनि जहिड़ा ॿार, जंहिंखे हिकु वक़्त जी मानी बि मुश्किल सां मुयसरु आहे। हुकूमत वक़्त जिते वज़ीरनि, मुशीरनि, सरकारी मुलाज़िमनि जा स्केल ऐं पघारूं वधाए उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं, उते इन मज़दूर तबिके खे यकसर नज़रअंदाज़ करे इन्हनि खे बुखूं काटण ते मजबूर करे छॾियो। सिरनि जे बठनि ते कमु कंदड़ मासूम ॿार पेट जी बुख बुझाइण लाइ हिकु वक़्त जी मानी जे हसूल लाइ 600 रुपया हफ़्तेवार ते शदीद मुशक़त वारो कमु करण ते मजबूर। हुकूमत वक़्त खां इहो सुवालु आहे त छा जिते बुनियादी सहूलियतूं, सिहत, तालीम, रोज़गार जा वाइदा करे अवाम खां वोट वठंदड़ चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ उज़रख़ाइनि ते महदूद आहिनि। गुर्बत, महांगाई ऐं नाजाइज़ मुनाफ़ाख़ोरी सबबि ॾींहों ॾींहुं ग़रीब वेतर ग़रीब ऐं अमीर वेतर अमीर थींदो थो वञे। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।